हाणे अवांखे अपडेट कयूं पिया खानपुर महर मां अब्दुल वहीद गडानी जी रिपोर्ट मुताबिक़ त PPMN मोहम्मद बशको खान महर चयो आहे त इमरान खान मुल्क अंदरि इन इश्तिहार फैलाइणु चाहे थो खेसि पाकिस्तानी आइन जी पासेदारी करणु घुरिजे। मौजूदा हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन सरदारगढ़ में अवाम जा मसइला ॿुधंदे कयो। हिन वधीक चयो त इमरान खान जी सियासत पोयनि पसांज में आहे, जंहिंजो चिटो सबूत संदसि लॉन्ग मार्च जी नाकामी आहे। इमरान खान पाण ते थियल हमले खे साबित करण लाइ इल्ज़ाम तराशी वारो रस्तो त इख्तियार करे थो, पर कानूनी जांच पड़ताल में सहकार करण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि अवाम अॼु हक़ीक़त जो पर्दो न खुली सघियो आहे। इमरान खान ऐं संदसि पार्टी उहिदेदार पार्लियामानी जेतिरी अहमियत ज़ाती बुनियादनि ते ॾियनि पिया, एतिरी अहमियत पार्लियामानी बुनियादनि ते कोन ॾियनि पिया। मुल्की मैशियत खे ज़ाती बुनियादनि ते न पर पार्लियामानी बुनियादनि ज़रिए झंटादार बणाए सघिजे थो। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा हुकूमत मुल्की मैशियत खे हथी वठाइण लाइ हर मुमकिन कोशिश करे रही आहे, जंहिंजी बदौलत अवाम लाइ केतिरा ई पैकेज आंदा वञनि पिया। अवाम खे रिलीफ ॾियण लाइ हुकूमत हर मुमकिन क़दम खणी रही आहे। हुन मौक़े ते सिखूदी ऐं ॿिया पिण साणसि गॾु हुआ।